अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हलो त हली ॾिसूं हिन हफ़्ते सितारा तव्हांजे लाइ छा पिया चवनि। नाज़रीन, सिंधी हुजण जे नाते लाइक कंदा ऐं सब्सक्राइब जे बेल खे ज़रूरु दॿाईंदा त जीअं हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं आसानी सां मौसूल थी सघे। नाज़रीन, पहिरें हिसे जा 3 सितारा एरीज़, हमल, टॉरस, सोर, जेमिनी, जुज़ा। एरीज़ हमल पंहिंजे मुआमलनि जी बहितरी लाइ सोचे रहिया आहियो, पर हींअर जी सूरत हाल ॾिसी रही आहे त तव्हां वॾी कशमकश जो शिकार आहियो। तव्हां कम जे लिहाज़ खां या रूमानी मुआमलनि में नौजवान हमली माण्हू बेचैनी जी सूरत हाल ठही रही आहे। को फ़ैसिलो करण वारा आहियो, पर प्लानट इहो चई रहिया आहिनि त 3 सेप्टेम्बर ताईं सब्र कयो, को फ़ैसिलो न वठो, कम जे लिहाज़ खां का बि तब्दीली न आणियो। तव्हां सोचे रहिया आहियो त मुंहिंजी क़दुरु न पई थिए, मूंसां हीअं थियो, कमु तब्दील करियां, मतिलबु त कम मां मुतमइन न आहियो, पर थोरो पंहिंजी बेचैनी ते क़ाबू रखो। फ़िलहालु को क़दम न खणो। तव्हां सम्झी रहिया आहियो त को माण्हू तव्हांजे ख़िलाफ़ु आहे ऐं का वॾी प्लानिंग जोड़े रहियो आहे ऐं परेशान करे रहियो आहे, पर प्लानट जे ख़राबु असर हुजण करे हिन वक़्तु तव्हांजो दुश्मन पाण ई परेशान आहे, जेको तव्हांजे ख़िलाफ़ु आहे। त पोइ तव्हां मुतमइन थी वञो, हू तव्हांजो कुझु बि नथो बिगाड़े सघे। हू पाण ई हिन वक़्तु मुश्किल हालतुनि जो शिकार आहे। 28 जुलाई ते अतारिद तव्हांजे खाने में दाख़िल थींदो, जंहिंसां तव्हां वधीक मुनज़िम थी वेंदा ऐं जज़्बात ते कंट्रोल रखो, जल्दी कामयाबु थी वेंदा। टॉरस, सोर, ॿियनि जे मामलनि में तव्हां मदद कंदे ॾिसी रहिया आहियो। सुठी ॻाल्हि आहे, तव्हांजे औलाद मां को तइलीमी लिहाज़ खां हालतूं तब्दील थी रहियूं आहिनि, उन लाइ मज़ीद प्लान करिणो पवंदो। या को रिश्तेदार तव्हांजो घर छॾे रहियो आहे, उन लिहाज़ खां घरेलू तब्दीलीअ लाइ कोशिशूं करे रहिया आहियो। प्लूटो ऐं मार्स जी सुठी नज़र हुजण करे तव्हांजे तालुकातनि में आसानी पैदा थींदी ऐं तव्हां ख़ुशि नज़र ईंदा ऐं जाइदाद जे मामले में ख़रीद करण या विकिणण खां पोइते हटी वञो, न त ख़राबु सूरत हाल पैदा थी वेंदी। जेमिनी, जुज़ा, तव्हांजी हिन हफ़्ते रूहानी तौरु दिलचस्पी पैदा थींदी। वजदानियत में इज़ाफ़ो थी रहियो आहे ऐं रूहानियत तरफ़ वधी रहिया आहियो। वजदानियत मां फ़ाइदो वठंदे तव्हां पंहिंजा केतिरा ई मसइला हल कंदा। तमामु घणियूं आसानियूं पैदा थींदे ॾिसी रहियूं आहिनि। 25 जुलाई ते प्लूटो ऐं रास जी पाण में सुठी नज़र पवण करे तव्हांजी ख़ुदि एतमादी में इज़ाफ़ो थींदो। उन मां कमु वठंदे मुस्तक़बिल में सुठा मौक़ा मिलंदे ॾिसी रहिया आहिनि। उन्हनि मां फ़ाइदो वठो ऐं पोएं हफ़्ते को ख़्वाबु ॾिठो हो, उन ते वधीक सोचो, उन में तव्हां लाइ सुठो मैसेज रखियलु आहे।